अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ट्यूसडे 17 ऑगस्ट ऐं तक़रीबन 11:15 थियो आहे टाइम। ॿाहिरि कमु वारी माई कमु थी करे, कुझु कपिड़ो कढियो अथमि त मूं सोचियो त हिन रिलीअ जो पटो ठाहियां ॿाहिरां वारो, पर ॾिसां थी इहो थी ॾियां या ॿियो को थी ॾियां। फ़िलहालु इहो सिर्फ़ु सोचियां पई त हाणे जेको आहे जीअं ई इहे कमु वारी वेंदी त मां हीअ रिली स्टार्ट कंदमि। ॿियो जेको मां सूटकेस मां शयूं कढियूं उन मां ॿ सिर्फ़ु अहिड़ियूं आहिनि जेके स्पेशली मां तव्हां सां शेयर करणु चाहींदमि। तारीख़ जो विसारियल वर्क हीअ ॾिसो केॾी प्यारी शलवार, हीअ त हैदराबाद में हीअ मां वरिती। हालत ई आहे चिकने जी आहे कारी शलवार, हिन ते कॉपर ही सॼो कमु थियल आहे। त हीअ मूंखां विसरियल आहे, हैरत जी ॻाल्हि आहे न। सो हाणे कारो जेको रंग आहे उहो त मां न पाईंदी आहियां गर्मियुनि में, मुंहिंजो साह मुंझंदो आहे भली केॾो बि सन्हो हुजे, लॉन कुझु बि हुजे। सो हिन खे मां इनशा सियारे में ठाहींदमि। ठीकु आहे, हिकिड़ो इहो हुयो जंहिंखे ॾिसी मुंहिंजी दिलि हीअं बाग़ बहार थी वई, मूंखे एॾो मज़ो आयो जो वाह वाह। सो इनखे पासे थी रखां। ॿी जेका शइ यकीन कयो मां इहे ख़ुदनि खे शादीअ में ॾियां हा, पर मूंखां विसरी विया इहे बिल्कुलु ई। हे त असांजो हाल आहे। हे आहिनि कुशन कवर्स मुंहिंजा भरियल, केॾा प्यारा आहिनि ॾिसो। मूंखे सफ़ा यादि ई न हो, न त मां हिनखे उहे ठाहे ॾेई छॾियां, पर हाणे बि ॾेई थो सघिजे, ख़ैर कोई मसइलो न आहे। पर लालच वरी इहा हूंदी आहे त भी भला पंहिंजे घर। ऐं हीअ ॾिसो केॾो हसीन कमु आहे। हीअ एम्ब्रॉयडरी ॾिसो, इहो मां डिज़ाइन बि तव्हांखे ॾेखारियां थी, मां किताब मां ठाहियो हो। हिनखे हेॾो सारो ट्रेस करणु ऐं हीअ 4 पूरा जेके आहिनि मां भरिया आहिनि, हीअ 4 आहिनि। ठीकु आहे। सो हिन में जेको आहे वरी विच विच में मोती लॻल आहिनि। असल में त शायदि हिन में फ्रेंच नॉट्स हुया, पर मां हिन में पोइ मोती हणी छॾिया ऐं छो जान छॾाइण जे लाइ। फ्रेंच नॉट में थोरी महिनत लॻंदी आहे, पर ख़ैर बहरहाल मां तव्हांखे ॾेखारियां थी त इहो मां हिन किताब मां ठाहियो। हुन में मां हीअ निशानी बि विझी रखी आहे हाणे त जीअं मूंखे ॻोल्हणो न पए। ॾिसो इहे मां ठाहिया आहिनि। ठीकु आहे। सो ऐं हिन जो हिन में सॼो पैटर्न बि ॾिनल आहे। हिननि किताबनि जो इहो मज़ो हूंदो आहे जो हिन में सभु कुझु जेको हूंदो आहे ॾिनल हूंदो आहे, डायग्राम कलर्स कहिड़ा यूज़ थींदा। हीअ ॾिसो, हीअ हिन जो चोथों हिसो ॾिनल आहे। त चोथों हिसो ट्रेस कबो ऐं पोइ इनखे रिपीट कबो त 4 हिसा ईअं पूरा थी वेंदा। सो ॾाढो मतिलबु हिकिड़ो ज़बरदस्त आहे। हीअ हिन में फ्रेंच नॉट्स ई आहिनि, पर मां हिन में जेके मोती हणी छॾिया छो त मूंखां पुॼे न पियो एॾो। एतिरो कमु करण खां पोइ बसि पोइ ईअं ई थींदो आहे त माण्हू आख़िर में अची खुटी पवंदो आहे। त इहे ॿुधाइजो कीअं था लॻनि, केॾा सुहिणा आहिनि। मां त ॾिसी ॾिसी बसि ठरां थी हिननि खे ऐं इनशा मां कोशिशि कंदमि त इहे मां अलाए कॾहिं सिबां। हाणे कढिया आहिनि त ज़रूरु सिबजंदा। अञा हिकिड़ा ॿिया बि आहिनि, सुगन जी एम्ब्रॉयडरी थियल हुई ऐं उन्हनि में मां सितारा पई हणां त उहो बि अध में ई आहिनि। सो ऐं हुन सूटकेस में ॿियो एक्स्ट्रा अजरक आहिनि, मुंहिंजे हस्बैंड जूं कुझु शयूं आहिनि जेके बसि मां संभाले वेठी आहियां चरनि वांगुरु। ऐं 1-2 अजूबा बि आहिनि, जीअं मुंहिंजी शादीअ जो वॻो सो हुनजो रओ त मां ॾेई छॾियो कंहिंखे, पर उहो गरारो ऐं कमीस अञा पिया ॾिसी बसि मां चयमि बसि कढ हाणे जान छॾाए। ऐं बसि हीअ 2 शयूं हुयूं जेके मां लाज़मी तव्हां सां शेयर थी करणु चाहियां। सो मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो त कीअं लॻो तव्हांखे। ऐं हाणे जीअं ई मासी वेंदी त मां सभिनी खां पहिरियों हिन रिलीअ खे कंप्लीट कंदमि। सो हीअ माई वई, हाणे मां कंदमि कमु, यानी कि सिलाई। ऐं कल्ह सुनीता ॾिठो मुंहिंजो किचन त चई त मूंखे टर्टल वारो किचन ॾाढो वणियो, तव्हां पाण ठाहियो हूंदो, पर हीअ मां पाण न ठाहियो आहे। हीअ सरतियूं संग क्राफ्ट एग्ज़िबिशन, इन्हनि जा पेज बि अथव सरतियूं संग वारनि जा। हे ॻोठाणियूं मायूं ठाहींदियूं आहिनि, बसि पोइ मां उन्हनि खां काफ़ी सारियूं शयूं वठंदी आहियां उन्हनि खे सपोर्ट करण जे लाइ। मूंखे ॾाढी वणी। मूंखे कुमियूं ख़बर अथव टर्टल मूंखे वणंदियूं आहिनि, ॿाहिरि बि पई आहे हिकिड़ी हेॾी वॾी। त हीअ जेका आहे हथ जो भर्त भरियल आहे, सिंपल कॉटन जे कपिड़े ते, ऐं हीअ ॻोठाणियुनि मायुनि जी ठहियल आहे। कंहिं मीरपुर ख़ासि पासे जूं अलाए किथां जूं बि बहरहाल ही मां एग्ज़िबिशन मां वरिती, क्राफ्ट एग्ज़िबिशन मां। फाइनली रिली पूरी थी वई। तव्हां हे ॾिसो हिन जो पटो। अच्छा, मां जेको पहिरियों प्रिंटेड कपिड़ो कढियो न उहो मूंखे मुनासिबु न लॻो, उनखे ॾिसंदे ई मूंखे अचानक ॿियो रिलीअ जो आइडिया अची वियो त हाणे मां नई रिली उन सां शुरू कंदमि। त मूं चयो हिन सॼे में बेस जेको आहे प्रिंट इहो आहे, जॾहिं मूं वटि कपिड़ो आहे बि, कपिड़ो न हुजे हा त पोइ कोई ॿियो हणांसि। सो मां इहो ई हिनखे पटो हणी छॾियो। ॾाढी वॾी वेकरी सुहिणी रिली आहे ऐं लॻे थो त अम्मा खे इहा ई ॾेई छॾींदमि।
सो बहरहाल अञा त सिबजंदियूं जेका बेस्ट हूंदी। सो इहा थी वई कंप्लीट। ऐं तव्हां ॾिसो हितां त ख़ैर हिन पासे खां थोरी थी लड़के, ऐं हिन पासे खां ॾिसो हे पलंग मुंहिंजो 6 फुट वेकिरो आहे, वेकर त हे 6.5 फुट रिली आहे तक़रीबन, ठीकु आहे न। सो माशाल्लाह ॾाढी ज़बरदस्ती लॻे, मूंखे ॾाढी ज़बरदस्ती लॻे, तव्हां ॿुधायो। ऐं हीअ ॾिसो न पटियूं बचियल सचियल सन्हियूं हर तरह जूं तव्हांखे हिन में नज़र ईंदो, सन्हे खां सन्हियूं वेकिरियूं। हे अहिड़ो ई सेम कपिड़ो मां वटि ग्रे में बि हुयो, हे उन मां बचियल पटी आहे। हीअ ॾिसो केॾी सन्हड़ी पटी आहे, ऐं हिन में केॾियूं नंढियूं नंढियूं सन्हियूं पटियूं आहिनि। हीअ पटियूं ॾिसो, हीअ सभु अलॻि अलॻि आहिनि। हिननि जो मां तव्हांखे ॿुधायो त अवेलेबल अथव वीडियो त हीअ कीअं ठाहिबियूं। सो मां ईअं अंदाज़े सां ठाहे छॾींदी आहियां त हीअ हेतिरो बचियो आहे हिन मां। वरी ॿियूं पटियूं जाम बचियूं आहिनि, छो त हाणे मां वरी कमु करणु शुरू कयो आहे, वरी कपिड़ो बचंदो त जेके सन्हियूं सन्हियूं स्ट्रिप्स बचंदियूं उहे मां हिन में ऐड कंदी वेंदमि। जीअं मिसाल जे तौर ते मां हिन खे सिबियो त हीअ पटियूं मां वटि बचियूं आहिनि, हीअ पटियूं सन्हियूं, ठीकु आहे। इहे मां हिन जे लाइ कटियूं विच जे लाइ, ऐं हिन ॿाहिरां जे लाइ त हीअ सन्ही पटी बची आहे। हाणे ॿिए कंहिं कम में न ईंदी त बॉर्डर में हली वेंदी, त इहो मुंहिंजो सिलसिलो जारी रहंदो। त हीअ हाणे मुंहिंजी आलिशान रिली तयारु आहे, ॾाढी ख़ुशि थी थियां मां। हाणे कपिड़ो कढंदमि कोई, हिन जो अस्तर बि डिसाइड कंदमि, ऐं जेको पहिरियों प्रिंटेड कपिड़ो मां तव्हांखे शो कयो उन सां गॾु वरी मां ॿी रिली इंशाल्लाह स्टार्ट कंदमि। टाइम थिया 2:15 ऐं मां सुरण वञूं था ॿाहिरि, कुझु ज़रूरी कमकारियूं आहिनि। वापसीअ ते तव्हां सां शेयर कंदासीं त छा छा कमु कयासीं, छा वरितोसीं, किथे वियासीं, ऐं जेकॾहिं ॿाहिरि किथे रिकॉर्डिंग करण जी गुंजाइश हूंदी त उहा बि करे वठंदमि। ठीक है, अच्छा कोई डिफेक्ट नहीं होना चाहिए। हाँ, अब ये 5 चीज़ें जो हैं वो आप तोल लें, देखिए कितने की हो रही हैं। अच्छा ठीक है। स्टील जो जग गिलास वठांस, पैर ॾिसांसि थी हिन जा घणा था थियनि पैसा। स्टील के जग गिलास कैसे दे रहे हैं? ये वाला 1500 का है, आपको 1200 का पड़ेगा। हाँ, इससे कम वाला, इससे कम वाला, इससे कम वाला नहीं, इससे कम वाला होता है लोहे का भाई, उसको जंग लग जाता है। चलें ठीक है, एक चीज़ में आपकी बात रखते हैं, बस देखना कोई टूटा फूटा ना हो, सब सही हो। आपने माशाल्लाह तावन कर रहे हैं उनके साथ, लेकिन मैं भी माशाल्लाह नहीं अच्छी बात है ना, यही ऐसे ही होता है मिलजुल के कि जो नहीं अफोर्ड कर सकते उनके लिए हमें ही करना होगा ना। अच्छा ये थर्मास निकाला ब्राउन, हाँ मुझे दिखा दें, ये खोल के दिखा दें बेटा, खोल दो इसको। सब तरह इसकी टूटा फूटा तो नहीं है? नहीं, वो वापसी हो सकता है। चलिए ठीक है। वापसी का भी ये है ना कि कोई ये कह के घर से तोड़ के लाए हैं तो फिर क्या होगा। मैं आपसे पहले भी ले गई हूँ 2-3 दफ़ा। 1100 रुपये के 1000 रुपये के 5 में 10 मिनट आहिनि। असां हाणे वापसि अची विया आहियूं ऐं सब्जियूं फ्रूट ऐं कुझु चैरिटी जे लाइ सामान वरितो आहे छोकिरी शादीअ लाइ। सो हाणे त सभिनी खां पहिरियों फ़र्ज़ु आहे त मुंहिंजी सिंजी कपिड़ा चेंज कजनि, हथ धोइजनि, पहिरियों पाणी पीजे, उन खां पोइ रेस्ट कजे, ऐं पोइ जेको आहे तव्हां सां शॉपिंग शेयर कंदमि मां इंशाअल्लाह। बेटा ग्लास सारे चेक करना, कोई ज़रा सा भी टूटा फूटा ना हो, गिफ्ट में जाएंगे। अरे भाई मैं खुद चंदे लेके जमा कर रही हूँ, तो तुम्हारी बनाऊँ क्या वीडियो। ही आहे शॉपिंग जेका मां चैरिटी जे लाइ कई, ऐं हिन में चांहि जो हिकिड़ो थर्मास आहे, 6 मग आहिनि, त ब्राउन थर्मास ऐं जेको आहे उन सां मैचिंग ब्राउन मग्स वरितमि। ही फ्राइंग पैन आहे हिकिड़ो, ऐं हिकिड़ो ही ढक आहिनि हिन में देॻड़ियुनि जा, ऐं हिन में आहे हिकिड़ो सॉस पैन, कढ़ाई ऐं 2 देॻड़ियूं, ठीकु आहे। ही 2 देॻड़ियूं आहिनि। सो इहे कुझु थांव वरितमि, ऐं ही आहे हिकिड़ो वाटर सेट, ॾाढो सुठो ॾाढो प्यारो सेट आहे। इहो कोन्हे जेको हिन ते छापियल आहे, हिन ते त 2-3 छापियल आहिनि, पर अहिड़े ई टाइप जो हिकिड़ो रंगीन जॻह गिलास। त अॼु मां इहे शयूं वरितियूं, ऐं कपिड़ा वग़ैरह मूं वटि पहिरियों खां ई हुया, ऐं हिन दफ़े मां कंहिंखे बि न चयो आहे त कुझु मुंहिंजी हेल्प कराइनि, छो त मूं वटि कपिड़ा बि बचियल पिया हुआ पहिरियों वारी कलेक्शन मां, ऐं पैसा बि हुया। तंहिंजे करे मां फ़िलहालु त जेतिरो मूं वटि पैसो आहे उनखे त मां ख़र्चु कयां थी पाण ई, ऐं बाक़ी पोइ ॾिठो वेंदो त छा थो खुटे या केतिरे जी ज़रूरत आहे। ऐं बाक़ी फ्रूट्स
ऐं भाॼियूं इहे सभु हलियूं वयूं हिन में माशाल्लाह सां छा चइबो आहे फ्रिज में। ऐं पपीतो जेको अतो सुञाण मुंहिंजी इहे कटे रखियो आहे हिते, या ईअं ई कंदी आहे, सरदो वठूं पपीतो वठूं कुझु बि वठूं त इहे पहिरियों खां ई उहो सभु कुझु कटे रखंदी आहे। सो कुझु हाणे थोरो घणो मां हितां फ्रूट खाईंदमि, एनर्जी थोरी वधाईंदमि पंहिंजी, पोइ तव्हां सां कचहरी कंदमि। सो थोरी घणी एनर्जी पंहिंजी इम्प्रूव करे आयमि ऐं शॉपिंग तव्हां सां शेयर कई डिटेल में। त पोइ जॾहिं मां सॼो सामान जमा करे वेंदमि त लाज़मी इन जी वीडियो ठाहींदमि, फ़ोटोज़ बि कढंदमि। सो माशाल्लाह काफ़ी शयूं जमा थियूं आहिनि। इन खां पहिरियों बि मां जेको चादरूं टॉल नंढियूं नंढियूं ॿियूं प्लास्टिक जूं शयूं कुझु अहिड़ो सामान जमा करे छॾियो जेको थोरो थोरो करे खणी अचणु आसानु थिए। अॼु बि इहे कुझु शयूं वरितियूं आहिनि ऐं अञा ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कुझु न कुझु सामान रहियल आहे, जीअं हॉट पॉट ऐं कूलर वग़ैरह ऐं टब बाल्टी जो सेट ऐं कुझु अहिड़े क़िस्म जो चमचा, अहिड़े क़िस्म जी बि खोड़ शयूं आहिनि। सो आस्ते आस्ते वठंदमि इनशाला। शादी जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहा रबियुल अवल में आहे उन छोकिरीअ जी, ऐं हीअ 2 महीना विच में आहिनि। मुहर्रम बि अधु त तक़रीबन गुज़रण वारो ई आहे। सो बहरहाल बाज़ारि वञी मज़ो ईंदो आहे। त असां पंहिंजे लाइ त फ्रूट ऐं सब्ज़ी वरितीसीं, इहो ई असांखे वठिणो हुयो। ऐं बाक़ी वियासीं त पोइ सोचियमि त वञा ई त अथी, त तंहिंखां 2-3 शयूं ॿियूं बि वठी छॾियां छो त पैसा मां वटि मौजूदु हुया। हमेशह कोई बि मूंखे चवंदो आहे कंहिं शादी जे लाइ त या कंहिं बि कम लाइ। हाणे जीअं हिकिड़े छोकिरे खे असां थोरी पढ़ाई में हेल्प ॾिनी, हुन चयो त मां पढ़ाई सां गॾु नौकिरी बि कंदमि, जेसिताईं मां जॉब ॻोल्हियां, हॉस्टल में रहां ऐं हुते तेसिताईं हुनखे पैसा न हुया त उहो खाईंदो छा ऐं किताब वग़ैरह वठण जे लाइ। त उहे असां हुनखे ॾिनासीं। बाक़ी आईंदा हो पंहिंजो कोई न कोई नंढो वॾो शाम में पार्ट टाइम कमु करे ऐं पंहिंजा पैसा पाण कढंदो कमाईंदो। सो ईअं हेल्प थींदी थी रहे माण्हुनि जी, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी, कंहिंजी इलाज में, कंहिंजी जाइ में थोरी घणी। 100% त कोई बि कंहिंजो ज़िम्मो न खणी सघंदो आहे। ऐं असां पाण जेके महिनत सां कमाइण वारा माण्हू आहियूं, मां या मूंसां गॾु जेके ॿिया कंट्रीब्यूट था कनि शाबस आहे उन्हनि खे, त थोरो थोरो इहो सिलसिलो जारी रहंदो आहे। त पोइ जॾहिं बि केरु मूंखे कंहिं कम लाइ चवंदो आहे त मां सभिनी खे मैसेजिस कंदी आहियां या मां पंहिंजे फेसबुक जी वॉल ते लिखंदी आहियां जेका बि हेल्प मूंखे खपंदी हूंदी आहे। हिन दफ़े मां न लिखियो आहे छो त मूं वटि कपिड़ा बि काफ़ी बचियल पिया हुआ ऐं मूं वटि पैसा बि आयल हुया कुझु। त बसि जॾहिं मूं वटि आहे ज़रूरत त मां अजायो कंहिंखे बि परेशान न कंदी आहियां, हरू भरू मैसेजिस न कंदी आहियां मां कॾहिं बि। त बसि हर कंहिंजो नसीबु आहे, जंहिंजो नसीबु जेतिरो हूंदो आहे उनजे दफ़े में ओतिरो जमा थी वेंदो आहे। सो हिन जो नसीबु बि माशाल्लाह सुठो थो लॻे। जेतिरो हिकिड़ो एवरेज सामान असां ठाहे ॾींदा आहियूं, यानी तव्हां ॾिसो त जेको 2 वॻा बि न ॾेई सघे पंहिंजी धीअ खे माण्हू, त उन्हनि जे लाइ जेतिरियूं शयूं मां जमा थी कयां उहे काफ़ी थी वञनि। ऐं ॿियो त हुनजी शादी खां महीनो खनि अॻु में सामान असां पहुचाए छॾींदासीं त जीअं उन्हनि खे थोरो आसिरो बि थिए, दिलि खे टेक बि थिए ऐं ख़बर बि हुजे त छा छा शयूं आहिनि। पोइ थी सघे थो एका दुका हो सामान पाण कुझु वठणु चाहिनि या उन्हनि जी ॿियो को हेल्प करे तॾहिं बि सही आहे। त उन्हनि खे आइडिया थी वेंदो त केतिरो असां ॾियूं था। सो मां घोट जा 2 वॻा, टॉल हिकिड़ो टॉल त मूं वटि पियल हो एक्स्ट्रा। त इहे शयूं मूं जेके आहिनि काफ़ी सारियूं करे रखियूं आहिनि, कपिड़ा जाम आहिनि। त उन्हनि मां कुझु वॻा मां उनखे बि ॾींदमि, इहे बि बची बि पवनि, कुझु वॻा सिबियल बि आहिनि काफ़ी कपिड़ा, त उहे मां मोकिले छॾींदी आहियां। हमेशह त उन शादी वारे घर में ॿियूं मायूं बि हूंदियूं आहिनि, त चाहे उहे हाणे कुंवार खे ॾियनि या कटे सटे पंहिंजे साइज़ जा करे पाइनि, उहो उन्हनि जी मर्ज़ी आहे, मां मोकिले छॾींदी आहियां कपिड़ा। सो अॼु मां ख़ुशि थियमि ॾाढी त मां सुठो हिकिड़ो स्टार्ट कयो आहे हुनजे छोकिरीअ जे सिलसिले में। हूंदसि नसीब त अञा ॿियूं बि शयूं जमा थींदियूं इनशाला। ऐं रिलीज़ सुबुह मां पूरी कई ऐं सुबुह जो मां जेको हिकिड़ो प्रिंटेड कपिड़ो कढियो पहिरियों जेको तव्हांखे ॾेखारियो मां, उहो ॾिठुमि त काफ़ी हो, त मूंखे उनखे ॾिसी कुझु आइडिया आयो। छो त मूंखे बसि सिंपल रिलियूं ठाहिणियूं आहिनि, कपिड़ो सजायो करिणो आहे, जीअं मां बार बार चवां थी, त उनखे ॾिसी मूंखे हिकिड़ो आइडिया आयो त मां हिन जो कुझु करे थी रिली ठाहींदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कहिड़ी रिली ठाहींदमि त नेक्स्ट शायदि मां उहा ई शुरू कयां। सो इहो हलंदो रहंदो, सिलसिलो जारी रहंदो। ऐं एतिरा ॾींहं थधिकार हुई त मां रोज़ु नवां वॻा पई पायां, अॼु बि पातो अथमि। ऐं पर अॼु गर्मी थी वई आहे इलाही, ऐं हमेशह मुहर्रम में 9 ॾहीं मुहर्रम ते गर्मी हूंदी आहे, ईदनि जे ॾींहंनि ते गर्मी हूंदी आहे। सो अल्लाह रहम करे इन जो को रीज़न हूंदो ज़रूरु जेको मूंखे मां नथी चई सघां त छा आहे, पर इहो तजुर्बो आहे सॼी उमिरि जो। सो मसरूफ़ियत ॾाढी वॾी नेमत आहे। चवंदा आहिनि ख़ाली दिमाग़ शैतान जो घरु। ऐं वधि में वधि मूंखे ख़ुशी आहे थिए त अलाए केतिरनि कमेंट्स में
इहो हर कंहिं चयो त तव्हांखे ॾिसी ॾिसी असांजी दिलि ललचाए थी, असां बि रीलियूं था ठाहियूं। कंहिं सुईअ में धाॻो विझी रखियो, कंहिं कटिंग करे रखी, कंहिं शुरू कयो, कंहिं नियत कई आहे, कंहिं इरादो कयो आहे। वाह जो कम ते हणी छॾियो आहे मां तव्हांखे, मूंखे ॾाढो सुठो थो लॻे। सो मां चाहींदमि त अगरि तव्हां अहिड़ो कुझु बि ठाहियो थियूं त इंस्टाग्राम ते या मैसेंजर ते तव्हां पिक्चर्स मूंसां शेयर करे सघो थियूं। ऐं मर्द माण्हू बि जेके ॾिसनि था अगरि मुंहिंजूं वीडियोस, त उहे पंहिंजी फैमिलीअ सां, पंहिंजी फैमिलीअ जो औरतुनि सां, छोकिरियुनि सां, नियाणियुनि सां शेयर करे था सघनि। थी सघे थो कंहिंखे शौक़ु जागी पए, सुठी ॻाल्हि आहे न। ऐं असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं, अञा ताईं बि ॻोठनि में मुंहिंजे ख़्याल में इहो ई रवाजु आहे। मायूं घरनि जा कमकार सवेर करे छॾींदियूं, नाश्ता सफ़ाइयूं, थांव ॿांव धोई, 9 10 बजे वांदियूं हूंदियूं, पोइ सभु वेही भर्त भरींदियूं, रिलियूं ठाहींदियूं, ग्रुप्स ठाहे, गज भरींदियूं, अगठ ठाहींदियूं, सॻियूं ठाहींदियूं। त पोइ छा थींदो, कंपटीशन हूंदो, हिकिड़ो माहौल ठहंदो, उन में हिकिड़ो कमु करण जो मज़ो ईंदो हो, हिक ॿिए खे ॾिसी ऐं मुक़ाबले जो शौक़ु पैदा थींदो हो त मां बि ठाहियां, हिन खां वधीक सुठो ठाहियां, हिन खां पहिरियों मां कंप्लीट कयां, त उन में मज़ो ईंदो हो। तो हाणे उहो माहौल असां वटि शहरनि में त सफ़ा कोन्हे, पर यूट्यूब चैनल ज़िंदाबाद। थोरो थोरो लॻे थो मां क्रिएट कयो आहे, जो तव्हां सभई अट्रैक्ट था थियो इन शइ खां। ॾाढी ख़ुशी थी थिए मूंखे, अलाह करे त सभु कुझु न कुझु ठाहियो। ऐं जीअं मां पहिरियों बि चयो त ज़रूरी कान्हे त पूरियूं पूरियूं रिलियूं ठाहियो, मैट्स ठाहियो, कुशन्स, बैग्स, नंढड़ा नंढड़ा जेके प्रोजेक्ट खणो पहिरियों, पोइ जे हुजे हिमत, अञा दिलि अञा चाहे त पोइ तमाशाला रिलियूं बि ठाहियो त वाह वाह। सिंगल बेड जूं छा, डबल जूं बि ठाहे था सघो। सो इहो हलंदो रहंदो कमु। बसि सोचमि थोरी तव्हां सां कचहरी करे वठां। ऐं अॼु जो व्लॉग मूंखे उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु वणंदो। नान जी रेसिपी मां शेयर करे चुकी आहियां। तव्हां यकीन कयो, 2-2 3-3 ॾींहं बि इहे नान पिया हुजनि न त सख़्तु न थींदा आहिनि। एतिरो सॉफ्ट नान तव्हां पचाए ॾिसो त तव्हां कॾहिं न खाधो हूंदो। ऐं पोड़े खां पोड़ो माण्हू बि, ॿार खां ॿार बि नंढड़ो आराम सां हिन खे खाई चॿाड़े सघंदो। त मूंखे इहा रेसिपी एॾी वणंदी आहे जंहिंजी हद न आहे। पर रोज़ु न पचाईंदा आहियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त मूंखे त उहो ई मैदो खाइणु, वाइट अटो इहो मना आहे, वाइट काई बि शइ, खंडु हुजे, लूणु हुजे, मैदो हुजे। सो बहरहाल, त अॼु जो व्लॉग तव्हांखे ज़रूरु वणंदो, पंहिंजी राय ॾींदव, मूंखे यकीन आहे, मूंखे उमेदु आहे। मुंहिंजूं तव्हांखे इलाही सारियूं दुआऊं आहिनि। अॼु जो व्लॉग ख़तमु था कयूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।